अस्सलामुअलैकुम। जीअं त ही असांजी बकरियुनि जो वाड़ो आहे, 2-3 परूं आहिनि बकरियुनि जा, अल्हम्दुलिल्लाह शुक्र आहे। उहो अॼु हिन सीज़न सियारे वारे सीज़न जो असांजी बकरियूं अॼु विहामण शुरू थियूं आहिनि। ही 2-3 फर ॼावा आहिनि, 2 बकरियूं विहायूं आहिनि, उन्हनि 3 फर ॾिना आहिनि। उन्हनि में 2 बकरा आहिनि ऐं साईं हिकु छेली आहे, हिकु ही बकरा आहे, हिकु हूअ छेली आहे। इहे जड़ा आहिनि, हीअ अलॻि आहे। हीअ बकर ख़ूबसूरत बकरा रंगीन ऐं बकरियूं बि तव्हांखे ॾेखारियूं था। ॿियूं बि माशाअल्लाह ढुकियूं आहिनि, हे बि विहम ते आहिनि। हे ॾिसी सघो था छाजो त हिते मच्छर ॼारो तमामु तेज़ आहे, हुन जे करे असां हिन महिल शाम जे टाइम ते हिन में दुखाईंदा आहियूं ऐं दुखाइण बि लाज़मी घुरिजे, धड़ में चवंदा आहिनि। हुनजे लाइ तव्हांखे कुझु बकरियूं ॾेखारियां थो। नंढड़ा बकरा आहिनि पटेरा। ही बि हिकिड़ो आहे, हिकु इहा बकरी विहाई आहे, ॿियो परियां अंदरि बकरी बीठी आहे, उहा विहाई आहे। ही तव्हां ॾिसी सघो था। वरी असां हाणे बकरियुनि जी दवा जी बि तयारी कयूं था, वरी दवा बि विझंदासीं, छो जो हींअर चेट्रा हिन में दवा बि लाज़मी आहे। दवा निलज़ान प्लस जेका असां ख़ासि करे हिन चेट जी मुदत पवंदी आहे, छो जो हींअर चेट फुटंदो ऐं बकरियूं झंग जूं आहिनि, उन्हनि खे ख़राबी थींदी पेट में, ही मोशन कराईंदी, जेका पेट में ख़राबी हूंदी, जीत ॼणा सभु ख़तमु थी निकिरी वेंदा। त हीअ असां तक़रीबन 20 सीसी हिकु बकरीअ खे हणंदा था वञूं पाणीअ सां मिलाए। इंशाअल्लाह हीअ वीडियो तव्हांखे पसंदि ईंदो, जे पसंदि अचे त वीडियो खे लाइक कंदा ऐं चैनल खे सब्सक्राइब कंदा त तव्हांजी महिरबानी थींदी। वरी मिलंदासीं, इस ताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह निगहबान।